बदीन ज़िले में पानी की हथरादू खोट खिलाफ आबादगारन हारन सियासी समाजी मजहबी तंजीमुन समेत सिविल सोसाइटी नुमाइंदन ने ज़िलो बचाव कमेटी के सॾ ते बदीन ज़िले हेडक्वार्टर का हैदराबाद ने ऐलान बदीन बचाव तहरीक तरफा पैदल लॉन्ग मार्च तलहार पहुतो जितां ॿीहर मार्च तलहार जितां अंसारी शुगर मिल के गेट वटां तलहार के आसपास के इलाक़नि राजू खनानी शहर में केतरनि गाड़ियों से बदल रैली शामिल थी, जैमें व्यापारी एसोसिएशन राजू खनानी हिंदू पंचायत और राजू खनानी सियासी समाजी अदबी मजहबी तंजीम जा नुमाइंदा शामिल हुआ। तलहार में पानी की खोट खिलाफ ज़िलो बचाव तरीके के सॾ ते बदीन ज़िले के शहर तलहार में मुकम्मल तौर पर शटर बंद हड़ताल कई हुई। बावानी शुगर मिल खां मीर नूर अहमद टालपुर खुदा शाह खाकी जाने निज़ामानी अमीर आज़ाद पंवर अजीज डेरो लखी जमाली मोहम्मद हनीफ निज़ामानी ऐं ॿियनि जी अॻवानी में पैदल मार्च कयो वियो, जंहिंमें राजू खनानी व्यापारी एसोसिएशन राजू खनानी सियासी समाजी अदबी मजहबी इत्तेहाद हिंदू पंचायत कौमी अवामी तहरीक मिर्ज़ा ग्रुप पीपी शहीद भुट्टो शिया उलमा काउंसिल जमीयत उलमा इस्लाम सुन्नी तहरीक पटेल जे अॻवाननि ऐं ॿियनि शिरकत कई, जंहिंखां पोइ बदीन बस स्टॉप टंडो भागो तलहार मेन रोड बंद करे मुज़ाहिरो कंदे धरणो हयो वियो, जिते अॻवान ख़िताब कंदे चयो त बदीन ज़िले जे पाणी ते धाड़ो हयो पियो वञे, जंहिंसां बदीन ज़िले जो आम माशी तौर कंगाल थी वियो आहे। हितां जा माण्हू तोड़े जानवर पाणी फोड़े लाइ परेशान आहिनि। लखें एकड़ ज़री ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। सेडा पाणी जी खोट ऐं चोरी में मुख्य जवाबदार आहे, जंहिंखां पोइ पैदल मार्च पंहिंजे मंज़िल मातली तरफ़ रवानो थी वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk